सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबे ख़िलाफ़ भिट शाम निकितल क़ौमी अवामी तहरीक जो पैदल मार्च खंडू क़ौमी शाहराह भरिसां रात तरसन बैदि पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थी वियो आहे। मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राहुजो सिंधियाणी तहरीक जी सदर ज़ीनत समूह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी पैदल मार्च मटियारी ऐं हैदराबाद तरफ़ रवाना आहे। खंडू स्टॉप ते मार्च जो SUP अॻुवान शकूर नाज़ ख़ासख़ैली जी अॻुवाणी में गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो वियो। अल्ताफ़ ख़ासख़ैली, फरीद मल्ला, लाला अज़हर नूह पोटो, माजिद ख़ासख़ैली, सनाउल्लाह बुर्दी, ख़ादिम समूह अयाज़, मेमून शकूर नाज़ ख़ासख़ैली ऐं ॿिया बि मार्च में शामिल आहिनि। सिंध जे इश्क में सिंधियाणी तहरीक जूं औरतूं बि वॾे अंग में पैदल मार्च में सफ़र करे रहिया आहिनि। पैदल मार्च पारां 6 ॾींहनि जो सफ़र करे हैदराबाद प्रेस क्लब ते पहुची सिंधुअ ते नवां कैनाल अॾण ख़िलाफ़ अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरे करे धरणो हयो वेंदो। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राहुजो ज़ीनत समूह ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं। सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे। हाणे हुकुमराननि जूं चालाकियूं न हलंदियूं। हुकूमत खे फ़ैसिलो वापसि वठण ते मजबूर कंदासीं। आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ सिंध जो पाणी रोकण वारे दाड़े में भाङे भाईवार आहिनि। सिंध खे पंजाब सां विढ़ाइण जी वॾी साज़िश कई पई वञे जेका मुल्क दुश्मनी आहे।